फ़र्ज़ कयूं था तव्हां क़दीम दौर जा अज़ीम ॾाहा माण्हू आहियो। तव्हांखे पॉज़िटिव ऐं नेगेटिव नंबर्स जी ॼाण आहे, तव्हां उन्हनि खे सम्झो था, पर तव्हां हिकिड़े अजीब मसइले जो शिकार थी विया आहियो। तव्हांखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे त जेकॾहिं असां वटि हिकिड़ो पॉज़िटिव नंबर आहे ऐं अगरि उनखे असां ज़रब कयूं हिकिड़े नेगेटिव नंबर सां त असांजे प्रोडक्ट में या नतीजे में जेको नंबर मिले उहो पॉज़िटिव या नेगेटिव छो हुजणु घुरिजे, उनजे पोयां अंडरस्टैंडिंग कहिड़ी आहे, या जेकॾहिं ॿई नेगेटिव हुजनि त पोइ छा थियणु घुरिजे। सो फ़र्ज़ु कयूं था 5 खे ज़रब कयूं असां जेकॾहिं -3 सां त जवाबु छा अचणु घुरिजे। या वरी अहिड़े ई तरीक़े सां अगरि असां ॿई नंबर नेगेटिव रखूं, जीअं -2 खे ज़रब कयूं असां -6 सां, पोइ असांजो जवाबु छा अचणु घुरिजे। चवण जो मतिलबु त तव्हां इनखे सम्झण जी कोशिशि कयो था त आख़िरकार ईअं थिए छो थो, निशानियूं पंहिंजूं जेके मल्टीप्लाई थियनि थियूं त तब्दील छो थी वञनि थियूं, माइनस माइनस सां मल्टीप्लाई थिए थो त प्लस छो थी वञे थो, या प्लस माइनस सां मल्टीप्लाई थिए थो त माइनस छो थी वञे थो। सो इनखे अंडरस्टैंड करण जे लाइ, इनखे सम्झण जे लाइ पाण ही मिसाल जेके आहिनि खयां आहिनि। सो हिननि मिसालनि जे ज़रिए पाण हिननि खे अंडरस्टैंड करण जी कोशिशि कंदासीं। सो सभ खां पहिरियां अगरि पाण पहिरियों मिसाल ॾिसूं 5 वारो, जंहिंमें -3 मल्टीप्लाई थियल आहे, इनखे अगरि 5 खे असां ज़रब कयूं 3 प्लस -3 सां, हाणे असांखे त ख़बर आहे त ब्रैकेट जे अंदरि असां वटि हिकिड़ो 3 प्लस जो आहे ऐं ॿियो 3 माइनस जो आहे। इन जो मतिलबु त इहो 3 0 जे बराबरि आहे। सो पाण इनखे ईअं बि लिखी सघूं था त इन दर्जे में जेको 5 आहे असां वटि उहो ज़रब थियल आहे 0 सां, ऐं जेकॾहिं को बि अदद 0 सां मल्टीप्लाई थिए त बराबरि थी वेंदो आहे 0 जे। सो हीअ त पाण हिनखे हल करे वियासीं, सिंपली पहिरियां ब्रैकेट हल कयोसीं 0 ऐं पोइ असांजो जवाबु 0 आयो। पर जेकॾहिं असां हिनखे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी जे तरीक़े सां हल कयूं, यानी 5 खे पहिरियों 3 प्लस सां ऐं पोइ 3 माइनस सां ज़रब कयूं त पोइ बि असांजो जवाबु 0 अचणु घुरिजे, छाकाणि त मैथमेटिक्स में ईअं न थींदो आहे त हिकिड़े तरीक़े सां ॿियो जवाबु अचे ऐं ॿिए तरीक़े सां ॿियो जवाबु अचे। सो हिनखे हल करण जी कोशिशि कयूं था। 5 खे पहिरियों 3 सां मल्टीप्लाई कयूं था, जेके +3। अच्छा, ज़रब जे लाइ डॉट बि इस्तेमालु थींदी हुई, पर हाणे पाण प्रोडक्ट ज़रब इस्तेमालु कंदा आहियूं इन निशानी खे। सो 5 खे 3 सां ज़रब कयोसीं, विच में पाण साॻी प्लस था रखूं, ऐं पोइ 5 खे वरी माइनस जे 3 सां ज़रब करिणो आहे। सो 5 ज़रबिया -3। हाणे असांखे अगरि अंडरस्टैंडिंग हुजे त असांखे 0 ते पहुचणो आहे, छाकाणि त मथियों असांजो जवाबु 0 आयो आहे। सो हीउ सॼो बि असांजो 0 हुजणु घुरिजे। हाणे इहो 0 कीअं थींदो, इनखे पाण हल कयूं था। फ़र्ज़ु कयूं था जेको पंहिंजो पहिरियों अदद आहे 15, पहिरियों जेको असांजी मल्टीप्लिकेशन आहे इहो थींदो 15। पोइ हीउ छा हुजणु घुरिजे जो असांजो जेकी इक्वेशन आहे उहा 0 थी वञे। 5 खे जेकी -3 सां मल्टीप्लिकेशन असां ॾिनी आहे, इहा छा हुजणु घुरिजे। सो असां वटि प्लस जा या पॉज़िटिव 15 आहिनि, पॉज़िटिव 15 मां छा कट कबो जो जवाबु 0 अचे। ऑब्वियसली जेकॾहिं असां कर्ज़ 15 रुपया खयोंसीं त असांखे 15 ॾियणा पवंदा, यानी ब्रैकेट जे अंदरि जेको असांजो जवाबु हुजणु घुरिजे उहो -15 हुजणु घुरिजे। सो इन जे करे ई जॾहिं हिकिड़ी पॉज़िटिव जी साइन नेगेटिव साइन सां मल्टीप्लाई थींदी आहे त जवाबु नेगेटिव ईंदो आहे। सो मां सम्झां थो त हीउ जेको कॉन्सेप्ट आहे त प्लस जॾहिं माइनस सां मल्टीप्लाई थिए थी त पोइ छा थिए थो, उनजी अंडरस्टैंडिंग तव्हांखे अची वई हूंदी। अहिड़े तरीक़े सां अगरि असां पाण हेठे सवाल खे वठूं जंहिंमें ॿई असांजा नंबर्स जेके आहिनि उहे नेगेटिव आहिनि, इहो बि साॻी तरीक़े सां हल थींदो जीअं मथे तरीक़े सां पाण हल कयोसीं हिसाब खे। सो हिन में बि पाण ईअं ई था कयूं त -2 खे ज़रब कयूं था 6 प्लस ऐं माइनस जे 6 सां। अगरि असां ॾिसूं त 6 प्लस जा ऐं माइनस जा 6 0 थी वेंदा, इन जो मतिलबु त -2 0 सां मल्टीप्लाई थींदो ऐं जवाबु 0 अची वेंदो। ऐं अगरि पाण डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी वारे तरीक़े सां, यानी -2 खे 6 सां ज़रब कयूं, पोइ प्लस जी निशानी ॾेई करे वरी असां लास्ट जेको -6 उन सां ज़रब कयूं, पोइ छा थिए थो। हाणे अगरि असां इनखे बि ॾिसूं हल कयूं त जवाबु इन जो बि 0 अचणु घुरिजे, छाकाणि त मथे 0 आयो आहे, ॿिन्हिनि साइडनि बराबरि 0 अचणु घुरिजे। सो हाणे असां वटि ॾिसूं जेको मथे पाण सिखी आया आहियूं त जेकॾहिं हिकिड़ी माइनस ऐं हिकिड़ी प्लस जो जेका साइन आहे त असां वटि जेको प्रोडक्ट या ज़रब ईंदी आहे उहा माइनस में ईंदी आहे। सो हिन ब्रैकेट जो जवाबु त ऑब्वियसली माइनस में अचणु घुरिजे। सो जीअं 15 जो नेगेटिव में आयो, ईअं ई हाणे बिछिक 12 असां वटि नेगेटिव अचणु घुरिजे।
ऐं जेकॾहिं असां वटि इहो बिछक 12 नेगेटिव आहे त इन सां कहिड़ो नंबर एड कजे जो जवाबु 0 अचणु घुरिजे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 12 रुपए जो कर्ज़ई आहे त उन वटि केतिरा रुपया अचनि जो उहो न्यूट्रल थींदो, यानी 0 उन वटि कोई कर्ज़ु न हूंदो उनजे मथां। सो ऑब्वियसली उन वटि प्लस जा 12 अचणु घुरिजनि, छाकाणि त हुन वटि माइनस जा 12 आहिनि। सो हीउ जेको आहे इहो प्लस 12 हुजणु घुरिजे। इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं असां वटि ॿई नंबर नेगेटिव हूंदा त असां वटि पॉज़िटिव अचणु घुरिजे। सो मां सम्झां थो त तव्हांखे इहा सम्झ में अची वई हूंदी त माइनस इंटू माइनस प्लस छो थो थिए, ऐं हीउ जेको -2 खे -6 सां मल्टीप्लाई कंदा 12 छो थो थिए।